गुलज़ार अमन चांडी और शहदाद कोट समूरी सिंध में IBA पास 40 GST ऐं PST वेटिंग उम्मीदवारनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। जॉइंट एक्शन कमेटी सिंध जे सॾ ते PST GST वेटिंग उम्मीदवारनि प्रेस क्लब अॻियां सवन जी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरनि जो चवणु हुयो त असीं IBA पास GST PST 3 सालनि खां वेटिंग में वेही ओवर एज थी विया आहियूं, पर हुकूमत ऐं सरदार शाह मनपसंद इलाइक़नि खे 33 ते 32 मार्कुनि खणंदड़नि खे मास्तरीअ जा आर्डर न आहिनि। बाक़ी सिंध जा उम्मीदवार 40+ मार्कूं खणी हिन महिल ताईं वेटिंग उम्मीदवार ज़हनी अज़ियत, परेशान ऐं ज़हनी मरीज़ ऐं ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। मुज़ाहिरनि जो चवणु हुयो त समूरी सिंध में रिपोर्ट मूजिबि त लखें ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। हज़ारें उस्तादनि जी खोट अॼु बि मौजूदु आहे, पर सरदार शाह ऐं सिंध गवर्नमेंट जे हठ धर्मी सबबि सिंध जी तालीम वेंटिलेटर ते आहे। असां अपील ऐं मुतालबो था कयूं त असां नौजवाननि सां तालीम सां इल्म जी रोशनी खां महरूम ॿारनि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं मुज़ाहिरनि मुतालबो कयो त टाइम पीरियड वधाए समूरे सिंध जा मेरिट पास वेटिंग उम्मीदवार भर्ती करे पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।